पैसे बचाए करे अटुआ ये सोदुआ 500 जो सोदुआ डेली ये सोदो 500 जो डेली सोदुआ 400 कम कमाया बाबा फिर मुझे डराए वो बुद्धे ही करो तो गरीब जी मरवाना तो छा क्या चाहिए मांगे ये न निकतो साथ ये साथ ना सब इमाजत का दो है मो ये को मान पोस्ट तो ये साथ ना सिंधी ऑफिसर बोलो ऑफिसर करी चाहिए तो जो बात 25 घर में तो कमा छे में साल मौला तुझी ही है दुनिया दुख डाढ़ा थी दे दुख डाढ़ा थी दे 40 जर जमीन हुजे ड्यूटियूं सरकारी हुजे उहे माण्हू हद को वधी करे ता निकी वे करे मुल्क सच कयो जे शाम ते पूरो निकरा त मां सां जड़ी वणी वणे में तादी करो मां होते बिटाई चौक ते स्पात स्टाफ ते हेठो आमा जे या ॻाल्हि साबित न थे ता गोटा गोटा इसाक न दावत करे तो सुबह जो मां तो जे गणगी जे मुस्तफ 50 माण्हुनि खे 50 ज़ैफ़न खे उहे पंहिंजी चुल पचाए मानी पंहिंजी चुल्ती मानी पचाए करे मूंखे ॾींदियूं छा मां पंहिंजे घर जी चुल मानी ॾिसंदो न मुंहिंजे घर में छा बचे थो मुंहिंजे घर में डेली आलू पचनि था तए ते हाणे मां जे स्टाफ ते उन टिफिन खोले ॾिसंदो हे आलू पकल हूंदा वे तए ते ये 50 रुपए की भाजी आ हाँ बजो पूछी जो रेडी यार 50 रुपए की भाजी आ ये 450 रुपए सौदो आ 50 450 घणा थिया 500 ओट बोट 60 रुपए जो तेल आ मां घणो कमाया तो बुक ते वनी मुंहिंजो हिसाब सो अखबार भरोसा बुक ते हिसाब ॾिसो 350 कमीशन कमाया तो बाक़ी मां एजेंट जो कर्जा ही थींदो वेंदो अखबार में